कोटडिजी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर मोहम्मद रमज़ान उजण मूजिब कोटडिजी टाउन कमेटी जे मुलाज़िमनि खे गुज़िरियल 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िमनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली कोटडिजी प्रेस क्लब खां शुरू थी, जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी वापसि प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 2 महीननि खां संदन पघारूं बंदि पयल आहिनि। मथां 3 महीनो शुरू थियण वारो आहे। संदन चवणु हो त कोटडिजी टाउन कमेटी जे मुलाज़िमनि सां माटेली माह वारो सुलूक बंदि कयो वञे। बचा बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि, पर कोई संदन सार संभाल लहण वारो नाहे। हिननि वधीक चयो त मुलाज़िमनि जूं पघारूं फौरी तौर ते जारी कयूं वञनि, न त एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।